वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों की शुरुआत कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा गंबट की शाही बाज़ार में कपड़े की दुकान ता चोरी जो मामलो। दुकानदार पंहिंजी अदालत लगाए छड़ी। दुकानदार चोरी के इल्ज़ाम में 3 औरतुन के दुकान में बंद करे मथन तशद्दुद किया है। खबर के हवाले से नाज़रीन अवाखे एक ॿीहर आगाह कंदा तो दुकानदार पारा औरतुन मथा तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बैद शहर के सियासी समाजी धुरिन पारा कावड़ जो इज़हार कंदे इख्तियारिन का मामले ते नोटिस वठण जो मुतालबो किया वियो है। खबर के हवाले से नाज़रीन अवाखे एक ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ एक ॿीहर अवां सां शेयर कंदा गंबट खां त गंबट में शाही बाज़ार में कपड़े की दुकान ता चोरी जो मामलो। दुकानदार पंहिंजी अदालत लगाए छड़ी। दुकानदार चोरी के इल्ज़ाम में 3 औरतुन के दुकान में बंद करे मथन तशद्दुद कियो। दुकानदार पारा औरतुन मथा तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बैद शहर की सियासी समाजी धुरिन पारा कावड़ जो इज़हार कंदे इख्तियारिन का मामले जो नोटिस वठण जो मुतालबो किया वियो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियाऊं या ब्रेकिंग न्यूज़ एक ॿीहर अवां सां शेयर कंदा गंबट खां गंबट की शाही बाज़ार में कपड़े की दुकान ता चोरी जो मामलो। दुकानदार पंहिंजी अदालत लगाए छड़ी। दुकानदार चोरी के इल्ज़ाम में 3 औरतुन के दुकान में बंद करे मथन तशद्दुद कियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी गंबट जो रिपोर्टर मुमताज़ मेमण असां सां लाइन ते मौजूद है। जी मुमताज़ अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि। ॾिसो मंज़र मां तव्हांखे ॿुधाईंदो त अॼु गंबट जे शाही बाज़ार में जेको आहे नरेश कुमार जी दुकान ते जेके 3 औरतूं हुयूं उन्हनि खे जेको आहे दुकानदार पारां चोरी करण जे इल्ज़ाम हेठि जेको आहे उन औरतुनि ते जेको आहे तशद्दुद कंदा रहिया ऐं जॾहिं त औरतुनि जी जेका तज़लील आहे उहा बि कंदा रहिया जंहिंजी वीडियो जेको आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे ऐं वायरल थियल सोशल मीडिया वीडियो में जेको आहे जेके सोशल मीडिया यूज़र आहिनि उन्हनि जेको आहे इहो वाक़ियो जेको आहे ज़हर बहस आणे छॾियो आहे त दुकानदार पारां जेको आहे पुलिस खे इतला ॾियण बदिरां जेको आहे पंहिंजी अदालत लॻाए ऐं औरतुनि जी जेको आहे सरेआम तज़लील कंदा रहिया। औरतुनि खे जेको आहे डंडा ॾेखारे ऐं उन्हनि खे जेको आहे हिरासा कंदा रहिया। शहरनि जो सियासी समाज जो माण्हुनि जो चवण त अगरि औरतूं जेके वाकई चोरी करे रहियूं ऐं उन्हनि चोरी कई हुई त दुकानदार के जेको आहे उन औरतुनि जी तज़लील करण जी तज़लील न करणु घुरिजे आहे। जॾहिं त पुलिस खे इतला ॾियण आहे पुलिस के हवाले जेके औरतूं हुयूं 3 औरतुनि खे जेको आहे पुलिस हवाले कयो वञे आहे। इन्हनि जेको आहे IG सिंध खां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खां जेको आहे मुतालबो कयो आहे त हिन मामले जो जेको आहे सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे। अगरि ईअं ई कोई बि जेको आहे औरतुनि ते जेको आहे तज़लील कंदो औरतुनि जी तज़लील कंदो ऐं पंहिंजी अदालत लॻाईंदो त ये जो मामलो है वो अदालतुनि ऐं पुलिस खिलाफ है। इन्हनि जेको आहे मुतालबो कयो आहे त हिन मामले जो जेको आहे सख़्त खां सख़्त नोटिस वठी ऐं दुकानदार खिलाफ जेको आहे कार्रवाई कई वञे। मुमताज़ ॿुधाइजो एतिरो मामलो तव्हां ॿुधायो था सोशल मीडिया ते वायरल थी वियो आहे त पुलिस इन हवाले सां को हिन वक़्त ताईं कदम खयो आहे? ॾिसो मंज़र मां तव्हांखे ॿुधायां जेको SHO गंबट आहे उनखे केतिरा ई भेरा फ़ोन कयूं पर उनजी फ़ोन जेको आहे अटे नथी। जॾहिं त ॿिया जेके पुलिस अमलदार आहिनि गंबट थाणे जा उन्हनि सां राब्तो कयो। उन्हनि ॿुधायो त जेके औरतूं आहिनि उहे असां पंहिंजी तहवील में वरितियूं आहिनि ऐं जेका ई वीडियो वायरल थी आहे उन मुतलिक़ बि जेको आहे असां जांच करे रहिया आहियूं। इन मामले जो जेको आहे असां बाला ऑफिसरनि खे बि आगाही ॾिनी आहे। वधीक जेका जांच आहे उहा जारी आहे। जिन औरतुनि ते इल्ज़ाम लॻो आहे मुमताज़ छा उन्हनि जो बयान तव्हां जे साम्हूं आयो आहे उन्हनि जो को मौक़िफ़ अचे पियो साम्हूं छा उन्हनि वाक़ई में चोरी कई आहे? ॾिसो मंज़र जेके औरतूं आहिनि उहे हिन वक़्तु पुलिस जी तहवील में आहिनि ऐं पुलिस उन्हनि खे जेको आहे अणॼाण हंध ते विहारे छॾियो आहे। जॾहिं असां पुलिस अमलदारनि खे चयो त औरतुनि जो जेको मौक़ुफ़ आहे उहो बि असां वठंदासीं ऐं असांखे औरतुनि जो वक़्तु मौक़ुफ़ वठणु ॾिनो वञे पर पुलिस अफ़सरनि जो जेको SHO आहे उनजी का फोतगी थियल आहे उन फोतगीअ ते वियल आहे हू जीअं वापसि ईंदो जंहिं बाद जेको आहे इहे औरतूं मीडिया ॾो पेश कयूं वेंदियूं। मुमताज़ अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। मुमताज़ मेमण नाज़रीन अवां खे इन हवाले से खबर के हवाले से वधीक अपडेट कंदा हलूं तो औरतूं हिन वक्त पुलिस की कस्टडी में आहिनि। दुकानदार पारा औरतुनि मथां तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बैदि शहरीन में सियासी समाजी धुरिन पारा कावड़ जो इज़हार कयो पियो वञे।